सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कायनात सजी में कादिर कई अरबिया जी इज्जत निरालिया। कायनात सजी में कादिर कई अरबिया जी इज्जत निरालिया। न को हम सरो न जो थी सगंदो, न को हम सरो न जो थी सगंदो, न की पैदा थियणो मिसालिया। कायनात सजी में कादिर कई अरबिया जी इज्जत निरालिया। जंहिंखे रब पंहिंजो महबूब चवे बस उन ते हुस्न जो दंग आहे। जंहिंखे रब पंहिंजो महबूब चवे बस उन ते हुस्न जो दंग आहे। सलवात पढ़ण ते हक़ आहे, सलवात पढ़ण ते हक़ आहे। जंहिंजी सूंह सभिनि खां सलालिया। कायनात सजी में कादिर कई अरबिया जी इज्जत निरालिया। कायनात सजी में कादिर कई अरबिया जी इज्जत निरालिया। हज़रत आदम व सफ़ीउल्लाह बण्यो नूह नबी या नजीउल्लाह। हज़रत आदम व सफ़ीउल्लाह बण्यो नूह नबी या नजीउल्लाह। आ हुज़ूर करीम हबीबुल्लाह, आ हुज़ूर करीम हबीबुल्लाह। जेको सारे वग़ैरह जो वालिया। कायनात सजी में कादिर कई अरबिया जी इज्जत निरालिया। कायनात सजी में कादिर कई अरबिया जी इज्जत निरालिया। भाइयों पाण जहिड़ो जंहिं आगे पुनल बेवकूफ़ उहो ई आगे भुलल। भाइयों पाण जहिड़ो जंहिं आगे पुनल बेवकूफ़ उहो ई आगे पुनल। जंहिं ज़ात उन्हीअ में शक समझो, जंहिं ज़ात उन्हीअ में शक समझो उहो मुश्किल बार गिलालिया। कायनात सजी में कादिर कई अरबिया जी इज्जत निरालिया। कायनात सजी में कादिर कई अरबिया जी इज्जत निरालिया। अब्दुल कादिर अल्लाह बिथो उन सुगुणे ते सलवात पढ़े। अब्दुल कादिर अल्लाह बिथो
उन सोहणे ते सलवात पढ़े जेको ॿिन्हिनि जगह जो बणियो वारिस जेको ॿिन्हिनि जगनि जो बणियो वारिस उहो बेशक नूर जमालिया कायनात सजीअ में क़ादिर कई अरबीअ जी इज़्ज़त निरालिया कायनात सजीअ में क़ादिर कई अरबीअ जी इज़्ज़त निरालिया न को हमसरो न जो थी सघंदो न को हमसरो उन जो थी सघंदो न कि पैदा थियणो मिसालिया कायनात सजीअ में पहिरियों नंबर कायनात सजीअ में क़ादिर कई अरबीअ जी इज़्ज़त निरालिया।